भिड़शा मां ख़बर ॾींदा हलो त भिड़शा जो मशहूर नुआ कसीदा ख्वान पीर आफ भिड़शा सैयद मीर मोहम्मद काज़मी अल मारूफ सैयद मीर अल साईं ज़हूर समूह वज़ीर मंगणार फरमान मेमून ऐं ॿियनि जी साफ़िन सां ऐं मुलाक़ात भिटाई जे रिसाले बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। उन मौक़े ते पीर आफ भिड़शा सैयद मीर मोहम्मद काज़मी चयो त लतीफ़ सरकार हमेशह अमुन जो पैगाम ॾिनो ऐं भाईचारे जो दर्स जो पैगाम आम कयो आहे। भिटाई सरकार उमर मारवी ससुई पुनो जे दास्तान खे उजागर कयो, रब पाक जी खलकियल नेमतुनि खे बि सारायो आहे। शाह जे रिसाले मां काफ़ी नसीहतूं मिलनि थियूं जिन मां सबक हासिल करणु घुर्जे। सिंध धरती लतीफ़ जी धरती आहे। पाकिस्तान मुल्क औलियान करामनि जे करे क़ाइम शाद आबाद आहे। असां जो फ़र्ज़ आहे त भिटाई जे ॾिनल दर्स मां सबक माणियूं। सीनियर साफ़ी रजब बोज़दार, अब्दुल जब्बार राजपूत, नौशाद बुगियो, गुलाम क़ादिर बुरडो, सजाद मेमून, शाहिद मेमून, अमीर अली बलेदी, ख़ालिद इलाही बख्श अबड़ो ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।